अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार बाजे रिपोर्टर मेहरान चांडवाडे में बुखारी हाउस ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 71वीं सालगिरह मल्हाई वही। सालगिरह तकरीब में 5 पाउंड जो केक सैयद मंसूर अली बुखारी की सदारत में इकट्ठो वियो। सालगिरह तकरीब में शहर के पीपी वर्करन से सदाम हुसैन बुखारी, हसनैन अली हर चांडियो, खालिद हुसैन फलपोटो, बशीर अहमद पंवर, सुल्तान अहमद नूनारी, इनायत अली लाशारी, रज़ा मोहम्मद बुगियो, दोस्त मोहम्मद पंवर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सैयद मंसूर अली बुखारी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवामी लीडर हुई ऐं उहो ई सबबु आहे जो मुल्क जो अवाम अॼु बि संदसि सां मरण जी हद ताईं प्यार करे थो। इन वधीक चयो त शहीद राणीअ जो मंशूर अॼु बि ज़िंदा आहे, जंहिंजी आभारी असांजो नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी करे रहियो आहे। उन मौके ते हसनैन अली हार चांडियो, बशीर अहमद पंवर पिणु शहीद राणी जी शख़्सियत ते रोशनी विझंदे ख़ूब भेटा पेश कई वई।